नाज़रीन, तव्हांखे अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं त अखियुनि जी दवा अंधो करण लॻी सॼे मुल्क में केतिरा ई माण्हू नूर विञाए वेठा आहिनि। लाहौर ऐं कसूर में अखियुनि जी जाली इंजेक्शन सां अखियुनि जो नूर मुतासिर थियण खां पोइ हाणे मुल्तान ऐं सादिकाबाद में बि अहिड़ा ई केस रिपोर्ट थिया आहिनि। सिहत खाते जे निगरान वॾे वज़ीर जावेद अकरम मूजिबि मुल्तान सादिकाबाद में बि नज़र मुतासिर थियण जा केस रिपोर्ट थिया आहिनि। ॿिए पासे प्राइमरी ऐं सेकेंडरी हेल्थ केयर जे वज़ीर डॉक्टर जमाल नासिर चयो आहे त लाहौर, कसूर, मुल्तान ऐं सादिकाबाद में धार धार डीलर्स जाली इंजेक्शन विकिरो करे रहिया हुआ। सिहत खाते जे निगरान वज़ीर मूजिबि पंजाब जे मुख़्तलिफ़ शहरनि में जाली इंजेक्शन जे विकिरो जो कारोबार कंदड़नि जो डेटा गॾु कयो वियो आहे। जाली इंजेक्शन विकिरो कंदड़ नेटवर्क जो को बि कारकुन अञा गिरफ़्तार नाहे थी सघियो। पंजाब जे सिहत वारी वज़ारत मूजिबि जाली इंजेक्शन ठाहींदड़नि ख़िलाफ़ केस दाख़िल करण जी दरख़्वास्त ॾेई छॾी आहे। डॉक्टर नासिर जमाल ॿुधायो त जाली इंजेक्शन सबबि मुतासिर थींदड़नि जी लिस्ट बि तयारु करे रहिया आहियूं।